किपरोलग भिटियाणी वासियुनि जो स्कूल जे इमारत जो गैर मयारी कम कंद ठेकेदार ख़िलाफ़ पीरसन ॻोठाणनि जो एहतजाज। भिटियाणी जे ॻोठ हारून समेजो वासी इमाम बख्श समेजो स्कूल जी इमारत जो कम कंद ठेकेदार ते इल्ज़ाम हणंदे चयो आहे त ताज़ो ई असांखे सिंध सरकार पारां हिकु कमरे वारो स्कूल ऐं ईंट जे कंपाउंड वारे मंज़ूर थी वियल जंहिं जो कमु ठेकेदार पारां नाक़स मटीरियल सां ॾियणु शुरू थी वियो आहे। हुन वधीक चयो त अहिड़ी शिकायत असां स्कूल जे ठेकेदारनि सां कई आहे, पर हू का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हुन लाॻापियल खाते जे मंदारनि खां घुर कई आहे त जांच कराए नाहिल ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कनि। स्कूल मास्टर अल्लाह बख्श समेज जे नाले सां कोई स्कूल असांखे गवर्नमेंट जी तरफ़ खां मिलियो जेको हिन साल अंदरि ठही तयारु थी ऐं फाइनल थी वियो। हिन वक़्तु स्कूल जी पोज़ीशन हीअ आहे जो हिन स्कूल जा छापड़ किरनि पिया, रंग रोगन जो जेको आहे कमु, जेको दीवारूं सफ़ा सफ़ेद थी वियूं, टुकड़ा टुकड़ा वञी बचिया आहिनि रंग जा, ऐं पीअण जो पाणी जो इंतज़ाम वेठो उहो बि अधु में छॾे हलिया विया। उहे बि ॿारड़ा मासूम जेके आहिनि हिन वक़्तु हिन सियारे मंझि डमड़ियूं पाणी में भरे अची स्कूल में रखनि था, ऐं जेको आहे सो ठेकेदार जेको आहे उहो पंहिंजो कमकार करे पैसा वैसा कढाए खाई पी हलिया विया। हाणे केरु पुछण लाइ तयारु कोन्हे। हिन जे लाइ असांजी गुज़ारिश आहे हिन वस वारनि खे, MNA साहिबा शाज़िया अता मरी साहिबा या अली हसन हिंगोरजो साहिबु या DC साहिबु आहे या जेके बि हिन कम जा वॾा आहिनि, इहे वज़ीर आला सिंध ताणी मां इहा गुज़ारिश ऐं अपील थो करियां त महिरबानी करे हिन कम जी अची केरु जांच अची करे ख़बर पए त हीउ कमु छा थियो आहे, छा हिननि केतिरो माल गवर्नमेंट जी तरफ़ां मिलियो ऐं केतिरो हिन में लॻो आहे, बाक़ी बचियो छा आहे। हिन जे लाइ असांजी इहा गुज़ारिश आहे, असांजी इहा जाइज़ शिकायत आहे, महिरबानी करे वस वारा हिन जी जांच कनि इंशाअल्लाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।